नादिन DGISPR चयो आहे त फ़ौज सियासत में शामिल नथी थियण चाहे। अमुन फ़ौज खे ग़ज़ा मोकिलण जो फ़ैसिलो पार्लियामेंट कंदी। पेशावर में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त हाणे घणो कुझु थियो। अफ़गानिस्तान सरहद पार दहशतगर्दी ख़त्म करे अफ़गान तालिबान खां सिक्योरिटी जी ख़ैरात न घुरंदासीं। DGISPR जो चवणु हो त अफ़गानिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे या उहे असांजे हवाले करे। अफ़गानिस्तान आलमी दहशतगर्दी जो मर्कज़ आहे जिते हर क़िस्म जे दहशतगर्द तंज़ीम मौजूद है। अफ़गानिस्तान दहशतगर्दी पैदा करे पाड़ेसरी मुल्कनि में पखेड़ रहियो आहे। नाज़रीन, असां वाके हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त DGISPR चयो आहे त फ़ौज सियासत में शामिल नथी थियण चाहे। अमुन फ़ौज खे ग़ज़ा मोकिलण जो फ़ैसिलो पार्लियामेंट कंदी। पेशावर में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त हाणे घणो कुझु थियो। अफ़गानिस्तान सरहद पार दहशतगर्दी ख़त्म करे अफ़गान तालिबान खां सिक्योरिटी जी ख़ैरात न घुरंदासीं। DGISPR जो वधीक चवणु हो त अफ़गानिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे या उहे असांजे हवाले करे। अफ़गानिस्तान आलमी दहशतगर्दी जो मर्कज़ आहे जिते हर क़िस्म जी दहशतगर्द तंज़ीम मौजूद आहे। अफ़गानिस्तान दहशतगर्दी पैदा करे पाड़ेसरी मुल्कनि में पखेड़ रहियो आहे।